बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम रब्बिश्रह ली सदरी वयस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली रब्बि ज़िदनी इल्मा। प्रोग्राम हकीकत मां जो मेज़बान अब्दुल मोमिन मेमण। समाज में जॾहिं माण्हू लोक जे वहिंवार खां अलॻि थी चाल हलंदो आहे, उन खे ओपिरो सम्झो वेंदो आहे। मशहूरु हिकिड़ो अफ़सानो आहे, हिकिड़ो देश हुयो जंहिंमें सभु माण्हू मंडा हूंदा। उते हिकिड़ो माण्हू हुयो जेको मंडो न हो, सालिम हुयो, पेर हुन जा सलामत हुया। सभु मंडा उन खे ॾिसी खिलनि पिया त हीउ हले कीअं थो। ॿ शयूं हुयूं, हिकु त उहो उन्हनि जे चथुरुनि खे, उन्हनि जे मज़ाक खे, उन्हनि जे भोगनि खे भोगे ऐं सही बर्दाश्त करे ज़िंदगी गुज़ारे। ॿी सूरत इहा हुई त उहो बि मंडकाए हले, पोइ जाड़ी बि जॻ सां। माण्हू जिते सोचण जी सरिश्त विसारे चुका हुजनि, माण्हू जिते समाज जे उन वाकिरे में कखनि कहजरनि वांगुरु वहंदा वेंदा हुजनि, पाण में को बि वज़न पैदा न कनि, त उते हिकिड़ो माण्हू जेको वीचारे थो, सोचे थो, लोचे थो, त सोचे ऐं लोचे बि माण्हुनि जे लाइ थो त माण्हू मुसीबत में छो आहिनि, माण्हू आज़ार में मुब्तला छो आहिनि, माण्हू पंहिंजे बुनियादी हक़नि खां महरूम छो आहिनि। पोइ उन जे आॾो जेके नतीजा ईंदा त उन्हनि नतीजनि ते ॻाल्हाईंदो, उन्हनि नतीजनि ते कलमकार हूंदो त लिखंदो, आर्टिस्ट हूंदो त उन ते पेंटिंग कंदो, सदाकार हूंदो त उन ते आवाज़ उथारींदो, अदाकार हूंदो त उन ते अदाकारीअ सां फोकस कंदो उन्हनि मसइलनि खे। जीअं ड्रामा आर्टिस्ट आहिनि, हिकिड़ो कलमकार आहे जेको समाज जे कंहिं बि मुसीबत खे, कंहिं बि इंसान दुश्मन पासे खे फोकस थो करे, उन ते स्क्रिप्ट लिखे थो। आर्टिस्ट जेके अदाकार आहिनि, जेके स्क्रीन ते अचनि था वीडियोज़ जी सूरत में, उहो उन ते पंहिंजी अदाकारीअ जा जोहर था ॾेखारनि। जेके सदाकार आहिनि, उहे पसे स्क्रीन पंहिंजे आवाज़नि सां, सदाउनि सां उन्हनि मसइलनि खे फोकस करे ऐं माण्हुनि जी मसीहाईअ जी कोशिशि था कनि। त अहिड़े समाज में उहो माण्हू अलाए छो ओतिरो ओतिरो सम्झियो वेंदो आहे ऐं उन माण्हूअ खे तनहा करण जे लाइ जेके हरबा हलाया वेंदा आहिनि, उन माण्हूअ खे जेके नफ़्सियाती अज़ियतूं ॾिनियूं वेंदियूं आहिनि, छो त उहो माण्हू हद खां वधीक महसूसु कंदड़ हूंदो आहे, ओवर सेंसिटिव हूंदो आहे, वधीक हसास हूंदो आहे। त वधीक हसास माण्हूअ जे आॾो जेकॾहिं कंहिं माण्हूअ जा रवैया ज़हरीला थिया त उहो उन्हनि खे गहराईअ सां महसूसु कंदो आहे। ओवर सेंसिटिव ऐं हसास माण्हूअ जे लाइ अज़ाब इहो हूंदो आहे त उहो शयुनि खे नज़र अंदाज़ बि न करे सघंदो आहे, लकावनि खे इग्नोर बि न करे सघंदो आहे। उहे हुनजे रूह में ॼण पहिजी वेंदा आहिनि ऐं पियो उहो मंज़र अणवणंदड़ हुनजे ज़हन में फिरंदो पियो, उन ते पचंदो पियो, उन ते कढ़ंदो पियो, उन ते बजरंदो। त पैगम्बरनि जे जेको ज़मानो सिलसिलो हलंदो रहियो हो, हज़रत यूनुस अलैहिस्सलातु वस्सलाम बि अहिड़नि रवैयनि जो, जॾहिं हर पैगम्बर अहिड़नि रवैयनि जो शिकार थियो आहे ऐं उनखे शिकार बणाईंदड़ उन वसंदीअ जा उहे सरंदीअ वारा ई हूंदा आहिनि, जेके माण्हुनि खे पंहिंजे शिकंजे में रखणु चाहींदा आहिनि, जेके ग़ुलाम साज़ हूंदा आहिनि, जेके इंसान दुश्मन हूंदा आहिनि। उहे ई उनखे फ़ैज़ा मर्रू बिहिम यतग़ामज़ून,
वाइज़न कलबू इला अहलिहिम इनकलबू फ़क़ीहीन। त समाज जंहिंमें हिकिड़ो वीचारींदड़ माण्हू, हिकिड़ो मुस्लिम माण्हू, हिकिड़ो प्रचारक माण्हू जेको सचो पचो प्रचारक आहे, जेको सचो पचो मुस्लिम आहे, हे लॿाड़ी ऐं पंहिंजो मश्किरा ऐं कार्टून टाइप जेके जोकर आहिनि उन्हनि जी ॻाल्हि नथी हले। उहे त वीचारा पाण पंहिंजे धंधे में पिया था हलनि। हिकिड़ो माण्हू आहे जेको दीन खे मश्करी करे ऐं इनकलाब जे पैगाम खे मज़ाह मश्करी बणाए थो छॾे, पोइ उन जा जेका उनखे पज़ीराई थी मिले त उन जा पऊं ॿारहं थी था वञनि। ऐं समाज जी हालति इहा आहे त माण्हू संजीदह ॻाल्हि खे जेका जंहिंमें उन्हनि जी भलाई आहे, जंहिंमें उन्हनि जी ख़ुशहालीअ जी ज़मानत आहे, ॿुधण लाइ तयारु कोन्हनि। मश्करी मज़ाक छो न हुजे ज़िंदगीअ में, हिकु हद ताईं हुजे, पर जॾहिं तव्हांजे लाइ उहो पैगाम जेको ख़ुशहालीअ जी ज़मानत आहे उहो ई मश्करी थी वञे, उहो ई भोग थी वञे ऐं तव्हां जोकर बणिजे ऐं अदाकारीअ सां माण्हुनि खे रुॻो खिलाइण ताईं महदूद रखो ऐं पोइ इहो चओ त हीउ दौर ई अहिड़ो आहे जंहिंमें मश्करी ज़रूरी आहे, माण्हू डिप्रेशन में मुब्तला आहिनि, त उनखे मश्करीअ जे ज़रिए डिप्रेशन मां कढूं। तारीख़ जे कहिड़े मरहले में इहो अमल कामयाबु थियो आहे त माण्हुनि खे मश्करी करे ऐं डिप्रेशन मां कढियो वियो आहे। जंहिं रियासत जो माण्हू बाशिंदो आहे ऐं उन रियासत में माण्हूअ खे घर मां निकिरी ऐं शाम जो वापसि अचण जे लाइ ज़िंदगी जी ज़मानत कान्हे का, उते माण्हू जे परेशानियुनि खे तव्हां 5-8 मिंटनि जे लाइ त मश्करी करे ऐं उन्हनि खे खिलाए सघो था, पर उहे माण्हू उहे 5-8 मिंट खिलणहारीअ वारा हुन जे लाइ बाक़ी अयामनि ताईं अज़ाब खणी था अचनि। माण्हुनि खे मसइलनि में कढण जे लाइ मश्करी हल कोन्हे को। माण्हुनि खे मसइलनि खे मां कढण जे लाइ उन्हनि जो जे पूरे सिस्टम खे सम्झणो पवंदो ऐं उन सिस्टम खे बदिलाइण जे लाइ रथाबंदियूं करणियूं पवंदियूं, हिकमत अमलियूं जोड़नियूं पवंदियूं। वज़न्नून इज़ ज़हब मुग़ाज़िबन फ़ज़न्न अल्लन नक़दिर अलैहि फ़नादा फ़िज़्ज़ुलुमात अल्ला इलाहा इल्ला अंत सुब्हानक इन्नी कुंत मिनज़्ज़ालिमीन। हज़रत यूनुस अलैहिस्सलाम जे ज़माने में अल्लाह साईं जी ज़िम्मेवारी नबूवत जी खणी धरतीअ ते उन्हनि माण्हुनि खे पंहिंजे सिस्टम खे बदिलाइण जे लाइ नींड ॾिनी, कोठ ॾिनी, इनकलाब जी ॻाल्हि कई, उनखे माण्हू न चिलोयो त ही नबूवत जी दावा थो करे, ही असांखे बदिलाइण जी ॻाल्हि थो करे, ही असांजे लाइ ख़ुशहालीअ जूं रिथाऊं खणी आयो आहे। पाण वटि का ख़ुशहाली कोन्हेसि को आलीशान घर कोन्हेसि को प्रोटोकॉल कोन्हेसि को। इन जा हक़दार त असां आहियूं त इहो पैगाम असां ते अचणु घुरिजे। जंहिं समाज जा जेके सरंदीअ वारा माण्हू दौलत ते क़ाबिज़ थी वेंदा आहिनि, उन्हनि जी सम्झ ॾाढी तेज़ हूंदी आहे। उन्हनि खे ख़बर हूंदी आहे त सच छा आहे, कूड़ छा आहे, पर छाकाणि त उन्हनि जे दिलनि ते मोहरूं लॻी चुकियूं हूंदियूं आहिनि, हिदायत जे तरफ़ उन्हनि खे कुदरत अचणु न ॾींदी आहे, त पोइ उहे उन्हनि चालुनि खे उबतो वठणु शुरू कंदा आहिनि। नेगेटिविटी उन्हनि जे ज़हननि में अची वेंदी आहे। हाणे हुननि खां इहो बर्दाश्त नथो थिए त हीउ कहिड़ो रसूल आहे जेको आम माण्हुनि वांगुरु घुमे थो, जंहिंसां गॾु प्रोटोकॉल कोन्हे को, जंहिं वटि ख़ुशहाली कोन्हे का। मिनल माल आसूदगी कान्हेसि का ऐं माण्हुनि जी हिमायत बि कोन्हेसि का, आहे बि अकेलो। वरी जेका उहा अकेलाई अथसि, उन अकेलाईअ खे वधीक अकेलो करण जे लाइ हू माण्हू जेके उन जे गॾु माण्हुनि खे बचींदा आहिनि। मिसाल जी ॻाल्हि, आका अलैहिस्सलातु वस्सलाम जे सीरत तय्यबा जा जेके वाक़ियात था अचनि, जॾहिं नबूवत जो ऐलान फरमायनि त अलाह साईं उन्हनि खे फरमायो अंज़िर अशीरतकल अक़रबीन, जेके तुंहिंजा फस्ट कज़न्स आहिनि, माना वेझा रत जा रिश्ता। फस्ट कज़न हिकिड़ो असां वटि इस्तिलाह थी वियो आहे।
पंहिंजी उहे माइट्राणियूं जेके रत जूं जोड़ूं आहिनि उन्हनि खे असां पराई ॿोलीअ में कज़न जे लफ़्ज़ सां जेको सॾूं था, कज़न हिकु अहिड़ो खोखलो ऐं ॿाड़ो लफ़्ज़ आहे, ख़बर नथी पए त कज़न मां मुराद आहे छा, मासात, सोट, पुफाट, सोटी सोट छा। बहरहाल फस्ट कज़न्स जेके आहिनि हुज़ूर जन जा रत जा रिश्ता, उन्हनि खे आका खे हुकुम थियो त उन्हनि ताईं पैगाम पहुचायो त कूलू ला इलाह इल्लल्लाह तुफ़्लिहून। हीउ हिकिड़ो फार्मूलो आहे तौहीद जो त ज़िंदगीअ जा जेके बि मसइला आहिनि उन्हनि खे असां वहदत सां सम्झंदासीं, तौहीद सां हल कंदासीं ऐं जेके मुहर्रिक ऐं मुअसिर ताक़तूं आहिनि जेके बुत उभा थियूं कनि त तव्हां हिननि जी पूॼा कयो, उन्हनि खे असां इनकार कंदासीं ऐं पथर जे बेजान बुतनि जे आॾो असां पंहिंजो सिर झुकाइण खां इनकार कंदासीं, त इहा तौहीद जी जेका फ़िलासफ़ी आहे हिकु जुमिले में ला इलाहा इल्लल्लाह तुफ़्लिहून, त कामयाबीअ जी जेका ज़मानत आहे उहा फार्मूले तइ करण में आहे। फार्मूलो कहिड़ो आहे त माबूद सिर्फ़ु हिकिड़ो आहे ऐं हीउ जेको ज़मीन व आसमान में आहे, लहू माफ़िल समावात व माफ़िल अर्ज़, जेको फलकियात में रिज़्क़ जो सामान आहे या जेको कुरे अर्ज़ ते रिज़्क़ जो सामान आहे, उहो सॼो लिल्लाह आहे, उन अलाह जो आहे जंहिंजी हिकिड़ाईअ खे मञिणो आहे। अलाह जी हिकिड़ाई मञीसीं त माना रिज़्क़ जो जेको बे मांडराण आहे उन ते सभिनी माण्हुनि जो बराबरि हक़ तस्लीम कयोसीं, इहा तौहीद आहे। अलाह जी वहदानियत खे न मञियोसीं ऐं चयोसीं त अफ़रअयतुमुल लात वल उज़्ज़ा व मनात सालिसतल उख़रा अलकुमुज़ ज़कर व लहुल उन्सा तिल्क इज़न क़िस्मतुन वीज़ा। त हे लात, हे मनात, हे उज़्ज़ा, उन्हनि देवियूं ठाहियूं, देवता ठाहिया, माण्हुनि खे चवंदा हिननि जे आॾो निमो, हीउ मींहुं वसाइण जो महबूद आहे, हीउ ॿनियुनि में बरकत विझण वारो महबूद आहे, हीउ तव्हांखे पुट ॾियण वारो महबूद आहे, हीउ तव्हांजूं जा नफ़्सियाती मसइला हल कराइण वारो महबूद आहे। त इन जो मतिलबु आहे त माना उन्हनि समाज खे तक़सीम करे छॾियो, वहदत ख़तमु करे छॾनि, तौहीद खे मंधीअड़ो ॾेई छॾनि, शिरक काए पियो, इन शिरक लज़ुल्मुन अज़ीम। हाणे उहे जंहिं समाज में शिरक अची वियो, माना शराकतदारी जेका आहे उहा माबूद जे उन्हनि मिल्कियतुनि में शराकतदारीअ जो मतिलबु आहे ज़ाती मिल्कियत। ज़ाती मिल्कियत जो इस्तेहकाक जंहिं माण्हूअ जतायो त इहो शिरक आहे, लज़ुल्मुन अज़ीम, हितां अज़ीम ज़ुल्म फुटणु शुरू थींदो। शिरक ज़ुल्म जो सरचश्मो आहे ऐं जेका धरतीअ ते जेको बि ज़ुल्म थिए थो, इन जो मतिलबु इहो आहे त उहो शख़्स अलाह जो मुनकिर आहे। क़ुर शरीफ़ में अलाह साईं निमाज़नि जे लाइ वैल थो बयानु करे, गौर तलब ॻाल्हि आहे, फ़वैलुल लिल मुसल्लीन अल्लज़ीना हुम अन सलातिहिम साहून, त निमाज़नि जे लाइ बर्बादी आहे जेके पंहिंजे निमाज़नि जी लॼ नथा रखनि, अल्लज़ीना हुम युराऊन व यमनऊनल माऊन, उन्हनि जूं आदतूं कहिड़ियूं आहिनि त उहे शोबाज़ आहिनि, टरड़ा आहिनि, व यमनऊनल माऊन, ऐं उन्हनि जा प्रकार कहिड़ा आहिनि त रिज़्क़ जे सरचश्मनि खे पंहिंजे कंट्रोल में कंदा था अचनि। हाणे बज़ाहिर निमाज़ी आहिनि, हज बि करे था अचनि, उमरा बि करे था अचनि, के त कापाटिया एॾा बि शातिर ऐं चालाक आहिनि जेके जुमे जी निमाज़ बि, हाणे त कोविड जो ज़मानो आहे, नथा वञी सघनि माण्हू, जुमे जी निमाज़ पढ़ण जे लाइ पियो ॾे, पर अमली ज़िंदगीअ में हिते पंहिंजे समाज में जेको माण्हुनि जे लाइ उहे आज़ार था पैदा कनि, जेको माण्हुनि खे जो जीअण जंजाल था कनि, अलाह साईं उन्हनि जा प्रकार थो ॿुधाए त ॾिसो, भली उहे हाजी हुजनि, भली उहे निमाज़ी हुजनि, भली उहे मस्जिदूं जोड़ाईंदा हुजनि, अल्लज़ीना हुम युराऊन, इन्हनि जो इहो हर अमल जेको आहे सो शोबाज़ी आहे। मस्जिदूं ठाराईंदा इन जे करे न त माण्हुनि खे रिलीफ मिले, इन जे करे त उन्हनि खे माण्हू नेक चवनि, वयमनऊनल माऊन, जेकॾहिं निमाज़ी आहिनि त पोइ सरचश्मनि ते बंदि ॾिनियूं छो बीठा आहिनि, माण्हुनि खे पंहिंजो मोहताज छो कयूं वेठा आहिनि, माण्हुनि खे अलाह जे तरफ़ छो कोन था वञणु ॾियनि। ॾाढी गौर तलब ॻाल्हि आहे, जेको माण्हू उहो माण्हू अलाह जे रस्ते जे तरफ़ वेंदो आहे, अलाह जे रस्ते जो मतिलबु आहे तफ़कुर ऐं तदब्बुर,
माना ज़िंदगीअ खे सम्झण जे लाइ माण्हू आला क़िस्म जी सोच धारे, ज़िंदगीअ खे सम्झण जे लाइ माण्हू वसी क़िस्म जो तदब्बुर धारे। ये जमालियात खे सम्झण जे लाइ दिमाग़ तॾहिं कमु कंदो जॾहिं तव्हांखे बुनियादी ज़रूरतुनि जी ॻणती न हुजे। हिकिड़ो माण्हू जेको पंहिंजे दिहाड़ीअ जे मसइलनि में उलझो पियो आहे त उन खां ज़मानेगिरीअ खां उनखे वक़्तु ई न बचंदो त उहो जमालियात में किथां सोचींदो। तदब्बुर ऐं तफ़कुर जी उनजी क़ुवत कीअं माठी थींदी। पंहिंजूं ॻाल्हियूं जारी रहंदियूं। वठूं था हिकिड़ी नंढड़ी साई। भलीकार नाज़रीन, अफ़ला यतदब्बरून अल क़ुरान, तदब्बुर त माण्हू करे पर उनखे पंहिंजी ज़िंदगीअ जी ज़मानत हुजे त तदब्बुर करे न। हाणे उहे शख़्स जेके रिज़्क ते हावी आहिनि, जेके रोज़गार माण्हुनि खे आम ऐं सहूलियत सां नथा मुयसरु थियणु ॾियनि, त उहे भली निमाज़ूं पढ़नि, भली मस्जिदूं ठाराइनि, भली चङाईअ जा कम कंदा रहनि, इहा उन्हनि जी रियाकारी आहे, शोबाज़ी आहे, टड़ड़ाइप आहे। युराउन, जाते काथे उहे टड़ड़ाइप कंदा। त अल्लज़ीन हुम युराउन व यमनउन अल माउन, त इहा उन्हनि जी जेका इबादत गुज़ारी आहे, इहा उन्हनि जी जेका चङाईअ जी, बल्कि चङाईअ जे हवाले सां इहे छिरकाईंदड़ हक़ीक़तूं बि साम्हूं आयूं आहिनि त जेके माण्हू फलाही इदारा सरमाएदार क़ाइमु था कनि, उन्हनि फलाही इदारनि जे ज़रिए जेके दस्तरख़ान था हणनि ऐं उते मोहताज ऐं मुस्तहिक माण्हुनि खे जेको ज़लील था कनि, उन्हनि खे थोरो घणो जेको ख़ैरु ॾियनि था, उन्हनि में जेको उन्हनि इज़त नफ़्स उन्हनि जी मजरूह था कनि, ऐं उहो रियाकारी उते बि जेका इहा टड़ड़ाइप था कनि सोशल मीडिया ते इन्हनि शयुनि खे फोकस करण जे लाइ, इहो सिर्फ़ु इन जे करे त जीअं हू टैक्स बचाए सघनि, उहे पोइ ब्रूशर ठाराईंदा आहिनि। मुंहिंजे यादि हिकिड़ी छिरकाईंदड़ हक़ीक़त साम्हूं आई। हिकिड़े सेठ हिकिड़े वॾे फलाही इदारे जे मालिक खे चयो त 1 करोड़ रुपया चंदो ॾियां थो, पर इन शर्त सां त मूंखे रसीद 1 अरब रुपए जी ॾींदे। हुन दरवेश हुन खां 1 करोड़ रुपया वसूल करे 1 अरब रुपए जी हुनखे रसीद ॾिनी। हाणे हुनजे रसीद वठण जो मक़सदु छा हुयो त आहे हू पाण खरबपती हुयो। हाणे इदारनि खे ॾेखारण जे लाइ त मां 1 अरब रुपया जेके आहिनि हिकु फलाही इदारे खे ॾिना आहिनि, इन जे करे मूंखे टैक्स फ्री कयो वञे। हाणे टैक्स फ्री जॾहिं उहो थियो, खरबें रुपयनि जी इहा जेका 1 करोड़ में जान छॾाए 1 अरब लिखाए ऐं पंहिंजा पऊं 12 करे अची वेही रहियो। अहिड़ा खोड़ माण्हू आहिनि जेके इन क़िस्म जूं रियाकारियूं कनि था। उहे भली निमाज़ था पढ़नि, अलाह साईं चए थो पोइ बि उन्हनि जे लाइ वयल आहे लम्मा यदखुलिल ईमान फी कुलूबिकुम, त इन्हनि माण्हुनि जे क़ल्बनि में ईमान दाख़िली कोन थियो आहे। माना अमली तौर ते उहे माण्हू कुफ़ार आहिनि, अमली तौर ते उहे माण्हू मुशरिक आहिनि, अमली तौर ते उहे माण्हू ज़ालिम आहिनि। हिन जा क़ुरान प्रकार ॿुधाए पियो थो, इन समाज में जॾहिं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जेके माण्हू तंग करण जे लाइ जेके ओबाश नौजवाननि खे कुझु दिरहम दीनार ॾेई ऐं चवंदा त माज़अल्लाह आका जे रस्तनि में कंडा विछायो, आका जे रस्तनि में खॾूं खोटियो, आका जे मथां बोझ जेको ओझ आहे कोस जो उहो खणी ऐं माहौल खे धपारो कयो, घणियूं केतिरियूं जेके गुस्ताखियूं करे चुका, इहे केरु कंदो? कल्ला लइल्लम यंतह लनस्फ़अन बिन्नासिया नासियतिन काज़िबतिन ख़ातिया वलियद नादिया सनद उज़ ज़बानिया कल्ला ला तुतिअ वस्जुद वक़्तरिब। इन में मुफ़स्सिरीन जेके लिखनि था त लइल्लम यंतह लनस्फ़अन बिन्नासिया, अबू जहल जेको हूंदो ऐं अबू लहब, उनजे वारनि जो स्टाइल हूंदो, उहे जा वार हूंदा अहिड़ा जेके पेशानीअ तां वरियल हूंदा आहिनि ऐं पोइ ईअं उन्हनि खे उछल ॾेई पोज़ हणंदा। त अलाह साईं खे उन्हनि पोज़नि ते एॾी कावड़ आई त पिटियो तव्हां मुंहिंजे महबूब खे जीअण जे रुकावटुनि में अॻ खां अॻु भरा आहियो, जेकॾहिं नथा रुकजो कल्ला लइल्लम यंतह लनस्फ़अन बिन्नासिया नासियतिन काज़िबा, इहे ॼुंडा पटींदोसांव।
जेके उछलूं ॾेई ऐं पोज़ था आणो इहे ॼुंडा पटींदो साण कल्ला लइलम यंते लनस्ताम बिन नासियतिन काज़िबतिन ख़ातिय इहे कूड़ा तव्हां जेके ॼुंडा रखिरायूं वेठा आहियो उहे पटे छॾींदो साण सनदो ज़बानीअ ऐं पोइ भली तव्हां पंहिंजनि वाठनि खे सॾु कजो असां पंहिंजे मुकाफ़ात जे कुवत खे मुअसिर कंदासीं मुतहरिक कंदासीं कल्ला ला तोते वसचत वक़्त अलाह साईं हुज़ूर जन खे तूं फरमाए मतां इन्हनि जे चकर में अचण जे लाइ आमादा थियो मतां इन्हनि खां मुतासिर थियो मतां इन्हनि जे शयुनि जो पंहिंजे मथां रोबदारी कयो केॾी वॾी ॻाल्हि आहे ला त मुद्दन ऐनैक इला मा मत अना बिही अज़वाजम मिनल हयात दुनिया हे जेको इन्हनि वटि ज़िंदगीअ जो साज़ सामान आहे जेको प्रोटोकॉल खणनि था जेको हथियारनि जी नुमाइश कनि था जेके वॾियूं वॾियूं माड़ियूं ठाराए ऐं माण्हुनि जे घरनि जूं हवाऊं बंदि कनि था जेके ज़ुकाट कयूं गाॾियुनि खे हलाइनि था मतां इन्हनि साज़ो सामान खे खां मरूब थिए लात मुद्दन में नून ताक़ीद जो आहे मुअक्कद बनून ताक़ीद जो सीगो आहे त हरगिज़ इन्हनि ॾे अखि खणी बि न निहार इलामा मत न बि जेके आहिनि इहे टरलाए पे इन्हनि जी वेंदी दुफ थी तूं इनकलाब जी जेका ॻाल्हि कई आहे इंसाननि जे बराबरीअ जी जेका ॻाल्हि कई आहे उन्हनि ते हल त हज़रत यूनुस अलैहिस्सलातु वस्सलाम खे बि हुननि पंहिंजे दौर में इन बराबरीअ जी ॻाल्हि करण ते इंसानी आज़ादी जी ॻाल्हि करण ते तंग कयो ऐं पोइ उनखे एतिरो तंग कयनि जो उहो समाज छॾे रवानो थी वियो इज़हब मुग़ाज़िबन फज़न्न अल्लन नक़दिर अलैहि फनादा फि ज़ुल्मात समाज मां निकिरी जॾहिं माण्हुनि खां परे थी हलियो वियो चिड़ लॻी हुयसि ॾाढी त हे कनि छा था मुंहिंजी ॻाल्हि छो कोन था ॿुधनि मां हिननि जी भलाईअ जी ॻाल्हि थो कयां मां हिननि जे ख़ुशहालीअ जी ॻाल्हि थो कयां मां हिननि जे आज़ादीअ जी ॻाल्हि थो कयां ॾाढी चिड़ आयसि ज़हब हुननि खे छॾे हलियो वियो हुनजे छॾे हलण वारी ॻाल्हि वरी अलाह साईं खे कान वणी फनादा फि ज़ुल्मात अकेलो थी पियो अकेलाए अंधेरो आहे उन अंधेरे में जॾहिं हू अची हज़रत यूनुस अलैहिस्सलातु वस्सलाम पाण खे तनहा महसूसु कयो तनहा त उते बि हुयो पर उते विंदरत हुई विरुअत हुई हुनखे पंहिंजे तहरीक खे हथी ॾियण जे लाइ मोकिया त हुया पर हाणे जिन अंधेरनि में आयो तन्हाईअ जा उहे अंधेरा ऐं कंहिंसां ॻाल्हि न करे सघण जी तन्हाई जेका अकेलाइप जो अहसासु उते पोइ हुन दुआ कहिड़ी घुरी ला इलाहा इल्ला अंत सुब्हानक इन्नी कुंत मिन ज़ालिमीन अलाह साईं मां माण्हुनि खां परे थी आयुसि भली मूंखे नथा मञनि भली मुंहिंजी ॻाल्हि खे नथा सम्झनि भली मूंखे अहमियत नथा ॾियनि मां हुननि खे इन सूरत हाल में जेको तनहा छॾे आयो आहियां मूं ठीकु नाहे कयो हाणे मां तोखे थो छॾियां तूं ई हिकिड़ो महबूद आहीं ऐं तुंहिंजी महबूदियत ऐं अब्दियत जे तरफ़ हुननि खे मां वठी अचण जे लाइ हज़ारे जेके हुननि जा महबूद ऐं अब्दियत में मुब्तला करण वारा ग़ुलामीअ में मुब्तला करण वारा जेके सरकश आहिनि उन्हनि खे हवाले करे मां हेॾे हलियो आयो आहियां मूं इहे छा कयो आहे इन्नी कुंत मिन ज़ालिमीन मूं ठीकु न कयो आहे हाणे मां उन्हनि ॾे वापसि ईंदुमि फनज्जैनाहु मिनल गम में हज़रत यूनुस अलैहिस्सलातु वस्सलाम खे जेको तन्हाईअ जो अहसासु हुन ते ग़ालिब हुयो उहो स्ट्रेस ऐं डिप्रेशन जी कैफ़ियत में हलियो वियो फनज्जैनाहु मिनल गम में अलाह साईं फरमाए पोइ हुनखे हुन डिप्रेशन मां कढी आयुमि हुनखे हुन तन्हाईअ जे अहसास मां कढी आयुमि हुनखे हुन स्ट्रेस मां कढी आयुमि फनज्जैनाहु मिनल गम वकज़ालिक नुंजिल मुमिनीन ऐं इन दग ते जेको बि हलंदो माना जेको पंहिंजे कुसूरनि जो एतिराफ़ कंदो मंब इज़ो कुसूर मोतरिफ़म जेको माण्हू पंहिंजे उन्हनि ज़िमेदारनि खां लवाए ऐं साइड ते थी माण्हुनि खां कटिजी ज़िंदगी थो गुज़ारे इहा ॻाल्हि अलाह साईं खे नथी वणे हिकु पैगंबर जॾहिं पंहिंजे समाज जे माण्हुनि खे छॾियो जिन जे ख़ुशहाली ऐं आज़ादी ऐं रहनुमाई ऐं रहबरीअ जे लाइ अलाह साईं हुनखे मोकिलियो त उते उहो शख़्स जेको नबी आहे हज़रत यूनुस अलैहिस्सलातु वस्सलाम समाज खां कटिजी उहो बेक़रार थी वियो ईअं ई बुद्ध जी जेका कहाणी असां पढ़ूं था त हिकिड़ो उहो माण्हू जेको पंहिंजे बादशाही घराणे में पैदा थो थिए ऐं उनखे बादशाही जूं जेके मुयसरु अयाशियूं आहिनि उहे नथियूं वणनि
ऐं नौकरनि चाकरनि जूं ख़िदमतूं हुनखे नथियूं वणनि, पोइ उहो पंहिंजे समाज खे छॾे थो, पोइ ज़िंदगीअ जे हर उन मैदान में पेर थो पाए, जोगी थी ऐं जोग थो करे ऐं साधु थो करे, कशाला थो काटे, जैननि जो जेको सिलसिलो आहे यानी पंहिंजो पाण खे साहदारनि खां परे करे थो छॾे। आख़िर में हुनखे जॾहिं किथे बि सुकून नथो मिले त मोटी अची वरी पंहिंजे उन मांडराण जो हिसो थो थिए जिते हुनजी राया हुई। हुनजी राया त अलाह जी आहे, पर बादशाहनि जो इहो जेको सिलसिलो हले थो इहो हिकिड़ो ग़लतुल अवाम थी वियो आहे, चवणो थो पवे। त उहो बि मोटी अची इन नतीजे ते पहुतो त ज़िंदगी माण्हुनि सां आहे, माण्हुनि खां कटिजी वञण में ज़िंदगी कान्हे। फिर ज़ुल्मात, उनखे अलाह साईं अंधेरा थो कोठे, उनखे उन में माण्हू सोजरे खां महरूम थी थो वञे। त इहो सिलसिलो ख़तमु नाहे थियो। अॼु बि जेको माण्हू पंहिंजे अहसासनि सां ॿियनि जी तकलीफ़ महसूस थो करे ऐं उन्हनि खे तकलीफ़ुनि मां कढणु थो चाहे, त ग़ुलामी जी जेका नहूसत आहे, ग़ुलाम समाज में जेको वॾे में वॾो आज़ारु आहे उहो इहो आहे त मोहसिन कुशी थी थिए, यानी जंहिंसां तव्हां चङाई कयो उहो माण्हू तव्हांखे दंगे थो, जंहिं माण्हूअ जे ख़ुशहाली ऐं आज़ादीअ जी ॻाल्हि कयो उहो माण्हू तव्हां ते चथरो थो करे, उहो माण्हू तव्हांजे किरास करण महिल पंहिंजे रवैयनि जो ज़हर उगाचे तव्हांजे रूह खे गदिलो थो करे, पर भोॻणो थो पवे। पैगम्बरनि जॾहिं इहो भोॻियो आहे त इहा पैगम्बरी त ख़तमु थी वई, पर पैगम्बरी सिफ़ात इंसाननि में अलाह साईं क़यामत ताईं पैदा कंदो रहंदो। हर समाज जो, हर सोसाइटीअ जो ज़हीन माण्हू ऐं हर सोसाइटीअ जो वीचारींदड़ माण्हू जेको बेलौस आहे, जेको हबछी न आहे, जेको लोभी न आहे, जेको मोतदल रवैया थो रखे, जंहिंजा दरवाज़ा सभिनी जे लाइ खुलियल आहिनि ऐं जेको को बि मतभेद रवा नथो रखे, को तबक़ाती निज़ाम क़बूल नथो करे, त इहा पैगम्बरी सिफ़त आहे, इहा ई इताअत रसूल आहे, इहा ई सीरत तय्यबा जी ख़ुशबू आहे जंहिंसां माण्हू वासिजे थो। त पोइ उहो माण्हू उन पंहिंजे समाज खे बदिलाइण जे लाइ उन्हनि पैगम्बरनि जे सीरत जे इनक़िलाबी पहलूअनि खे अपनाए थो, जिन इनक़िलाबी पहलूअनि में माण्हुनि जी ख़ुशहाली ऐं आज़ादीअ जी ॻाल्हि थियल आहे, जिन में भुतियूं रस्मूं, भुतियूं रीतूं ऐं जिन में अजाया ट्रक साज़ जेके आहिनि उन्हनि इहे अजाया ट्रक साज़ बि बुत आहिनि, रीतूं रस्मूं बि बुत आहिनि, तक़दुस बि बुत आहे। त ॻूढ़ी जेका इहा ॻाल्हि एॾी विचड़ियल ऐं एॾी घिंघरियल ऐं एॾी इहा पेचीदा आहे जो गोरख धंधे वांगुरु, खटराग वांगुरु माण्हू होॾे थो वञे त उहा ॻोठ हथनि मां निकिरी थी वञे, हेॾे थो फासे त होॾां थो तिरके, हेॾां बाहि आहे, हेॾां पाणी आहे। हाणे इन सोसाइटीअ जे इन समाज में हज़रत यूनुस अलैहिस्सलाम बि ईअं अची तंग थियो त वरी चिड़ी ऐं हलियो वियो, त अलाह साईं हुनखे चयो त न, वापसि अचु। हज़रत यूनुस अलैहिस्सलाम खे अहसासु त ओॾी महिल बि यकीननि हूंदो, पर हुन अहसास जो जॾहिं हुन ते ग़लबो थियो आहे ऐं हुन पाण खे ज़ुल्मात में महसूसु कयो आहे, अंधेरनि में महसूसु कयो आहे, त हुन खां रड़ निकिरी वई आहे त मां अलाह साईं छा कयो आहे, मूं त सही कोन कयो आहे, मूं त पंहिंजो पाण सां नाहक कयो आहे, हे त मूं पंहिंजो पाण सां जुठ कई आहे। पोइ उहो माण्हू मोटी थो अचे, पर न जई ना मिनल गम। हाणे तजुर्बा हासिलु करण खां पोइ जॾहिं माण्हुनि जी ख़ुशहालीअ जी ॻाल्हि थो करे, तीअं कोन थियो त पोइ माण्हुनि हुनखे अखियुनि ते रखियो ऐं माण्हुनि हुननि जे लाइ नेण विछाया। सिलसिलो उहो ई जारी हुयो मुखालिफ़त जो। ॻाल्हि उहा ई माण्हुनि कई जेका हज़रत यूनुस अलैहिस्सलाम वेंदे महिल हुननि खां काविड़जी वियो हो, मुखालिफ़त वारी ॻाल्हि। माण्हुनि सां भाल भलाइण जो इहो जेको पैगम्बरी अमल आहे, उहो हींअर उन समाज जे बासलाहियत माण्हुनि जी ज़िमेवारीअ जे ज़ुमरे में थो अचे त उहे उन्हनि खे उन्हनि मां दर्दनि मां, दुखनि मां, कशालनि मां कीअं कढनि। पेचीदगी जेका वॾे में वॾी थी अचे उहा इहा थी अचे त जिन जो रूप मज़हबी आहे, जेके इदारा था ठाहिनि, एॾा सारा 100 मीटर मीनारनि मस्जिद में था हणाइनि, 8 लाउड हणी बांगू था ॾियनि ऐं पाड़े वारनि जूं निंडूं हराम था कनि, ऐं या जेके फलाही इदारा ठाराए ऐं माण्हुनि खे जताइनि था, या राशन तक़सीम करण महिल कैमरामैननि खे घुराए ऐं उन्हनि शयुनि खे फोकस करे इंसान जे इज़त नफ़्स सां खेॾनि था। बज़ाहिर त इहा नेकी आहे, ऐं जेकॾहिं उन्हनि जे इन अमल खे निंदियो त वरी माण्हू तव्हांखे भूं 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 करे अची वठंदा, त तूं उन्हनि जी मुखालिफ़त थो करे।
त क़ुरान इन पैगम्बरी सिलसिले खे ख़ैरात ऐं सदकात ऐं एसि ताईं महदूद नथो रखणु चाहे। पहिरियों उन्हनि खे पंहिंजनि पेरनि ते बीहण जी लीड थो ॾिए ऐं असांखे उन्हनि ख़तरनाक माण्हुनि जी निशानदी थो करे जेके असांजे मसइलनि जा सरचश्मा आहिनि, जेके असांजे लाइ मसइला पैदा कनि था, जेके युराउन व यमनउन माण्हुनि जेके टरड़ा आहिनि ऐं जेके रिज़्क ते धाड़ो हणी ऐं पंहिंजा रिसोर्सिस जेके आहिनि पंहिंजे हथ में था कनि, इन हद ताईं जो कामोरगिरीअ में हू सियासत जा दाव पेच हलाए ऐं ऑफिसरनि जूं पोस्टूं पंहिंजे हथनि में था रखनि। अल्लज़ीन हुम युराउन, उन्हनि जी का बि इबादत अलाह साईं क़बूल नथो करे, चए थो टरड़ायो हलो। फज़ल अन सबीली, तव्हां अलाह जे रस्ते खां भिटकी चुका आहियो, छो त तव्हां अवामी कुवत जा पासदार न आहियो, तव्हां अवाम जा दुश्मन आहियो। कुल हल ननब्बिउकुम बिल अख़सरीन अमाला, अलाह साईं फरमाए थो त इहे इन्हनि जा अमल जेके आहिनि खसारे वारा आहिनि। अल्लज़ीन यज़ुनून अन्नहुम युहसिनून सुनआ, त उन्हनि जो ख़्यालु आहे त असां चङायूं था कयूं, हालांकि अंदर में उन्हनि खे ख़बर आहे त उहे केतिरा लुच आहिनि। हिकिड़े लुच खां वधीक कंहिंखे ख़बर हूंदी त उहो केतिरो लुच आहे। माण्हुनि खे जताइनि था त असां वॾा तीर था हणूं ऐं वॾी सोभ था माणियूं। अलाह साईं जिते अल्लज़ीन हुम युराउन, टरड़ायो, तव्हांजी टरड़ाइप मूंखे मंज़ूर कान्हे का। इंसान जेकॾहिं थियणो अथव त मुंहिंजे माण्हुनि सां बाल भलायो, मुंहिंजे माण्हुनि जी ख़ुशहाली ऐं आज़ादीअ खे यकीनी बणायो।